नंगर पार्कर जी अदालत कारूंजर जी कटाई के गैर कानूनी करार ॾींदे कटाई कंदड़ कंपनियुनि खे कैंपूं ख़त्म करे मशीनरी वापस खणी वञण वारो हतमी फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। नंगर पार्कर जी अदालत कारूंजर जी कटाई बाबति लाॻापियल अमलदारनि जी रिपोर्टनि जी रोशनी में कटाई के गैर कानूनी करार ॾींदे FW समेत ॿियनि कंपनियुनि कैंपूं ख़त्म करे मशीनरी वापस खणी वञण वारो हतमी फ़ैसिलो जारी कयो। जारी कयल हतमी फ़ैसिले में अदालत SSP थरपारकर के फ़ैसिले ते अमल न कंदड़ कंपनियुनि ख़िलाफ़ 188 PPC तहत केस दाख़िल करण जो हुकुम ॾींदे हर महीने जी 5 तारीख़ ते रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत पंहिंजे तफ़सीली फ़ैसिले में आख़िरी फ़ैसिले में लिखियो आहे त लाॻापियल इख़्तियारनि जी रिपोर्ट अचण खां पोइ ख़बर पई त मक़ामी माण्हुनि माल मवेशी ऐं झंगली जीवत जी खाद खुराक जो ज़रियो कारूंजर जबल आहे। जॾहिं बरसातूं थींदियूं आहिनि तॾहिं पाणी जी सतह मथे अची वेंदी आहे ऐं मक़ामी माण्हू उन मां फ़ाइदो वठंदा आहिनि। अदालत पंहिंजे जारी कयल फ़ैसिले में ॼाणायो आहे त नंगर पार्कर समेत पूरी दुनिया जा माण्हू क़दीमी तारीख़ी ऐं मज़हबी हंधनि सां घणो प्यार कनि था, जन लाइ कारूंजर वॾी अहमियत रखे थो। नंगर पार्कर जी अदालत हतमी फ़ैसिले में लिखियो आहे त कारूंजर हिकु दिफ़ाई दीवार आहे जेको पाकिस्तान ऐं भारत जे बिल्कुलु बॉर्डर ते मौजूदु आहे। तारीख़ उन ॻाल्हि जी शाहिद आहे त खेनि बॉर्डर ते बार बार झेड़े जो शिकार थींदा आहियूं। तारीख़ ॿुधाए पई थी मक़ामी माण्हुनि खे कारूंजर जे जबलनि सां बि तहफ़ुज़ मिले थो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में वधीक लिखियो आहे त नंगर पार्कर जा मक़ामी माण्हू ॿियनि इलाइक़नि जी भेट में अॻु ई बुनियादी हक़नि खां महरूम आहिनि। तंहिं बावजूदि माफ़िया मक़ामी माण्हुनि जी रोज़ी रोटी जी वाहिद ज़रिए खे बर्दाश्त न पई करे, जंहिं करे बेवस मक़ामी मालवंद माण्हू हेॾां होॾां ॾिसी रहिया आहिनि।